लख लख वाधायूं मां तव्हांखे भारतीय सिंधु सभा जे बारे में थोड़ी ॼाण ॾियणु चाहियां थी संस्थाऊं घणेई आहिनि पर भारतीय सिंधु सभा असांजी ऑल इंडिया ऑर्गेनाइजेशन 1980 में इलाहाबाद में कुंभ मेलो उते कुछ सिंधी 40-50 ॼणा गॾिजी करे उन कुंभ जे मेले में इलाहाबाद में हुआ त उते उनखे वीचार आयो त अहिड़ी संस्था हुजे जेका सिंधियत जे बारे में सोचे ऐं सिंधियत जो वीचार करे उन वक़्तु RSS जो गुरू जी हूंदा उन्हनि चयो तव्हांखे सिंध मां अचण लाइ 30 साल कोन थिया आहिनि उन्हनि 30 सालनि में तव्हां पंहिंजी ॿोली भुलिजी विया आहियो पंहिंजो कल्चर भुलिजी विया आहियो सिंधी कोन था ॻाल्हायो त तव्हां छा एतिरे में पंहिंजी सिंधीअ खे भुलिजी वेंदव पोइ तव्हां कीअं था चओ त असां सिंध वापसि वठंदासीं जॾहिं ताईं सिंधी न बचंदव त सिंध वापसि कीअं हलंदा तॾहिं इहा हिकु संस्था ठही उन्हनि इज़राइल जो मिसाल ॾिनो त 2000 सालनि खां पोइ बि हू पंहिंजो इज़राइल वापसि वठी सघनि था वञी सघनि था त तव्हां सिंधी छो न कंदव त उनजे प्रेरणा सां इहे भारतीय सिंधु सभा संस्था ठहियलु आहे जेका विश्वास रखे थी असीं पहिरीं हिंदू आहियूं पोइ सिंधी आहियूं छाकाणि त सिंध छॾीसीं पंहिंजे धर्म खे बचाइण लाइ जेकॾहिं धर्म जो वीचार न कयो आहे त सिंध में असांखे कोई तकलीफ़ न ॾिनी आहे पर पंहिंजे हिंदू धर्म खे बचाइण लाइ असां हिते आयासीं हिंदुस्तान में असां आहियूं त भारतीय सिंधु सभा इहो ई वीचार आहे त असीं सिंधी ॿोलीअ खे कीअं ज़िंदा रखूं उहो कीअं ज़िंदा रखी सघंदासीं उहा असांजी ज़िमेदारी माताउनि जी आहे सभिनी जी आहे जेकॾहिं असीं पाण घर में सिंधी ॿारनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं पाण में सिंधी गॾंदासीं सिंधी ॻाल्हाईंदासीं त सिंधी ॿोली ज़िंदा रहंदी न जॾहिं ॿिए ज़ात जा माण्हू मराठा हुजनि गुजराती हुजनि पंहिंजी भाषा में ॻाल्हाइनि था त असीं सिंधी पंहिंजी सिंधी भाषा में छो नथा ॻाल्हायूं छा असांखे शर्म थो अचे मां कॾहिं कॾहिं पुछंदी आहियां त हेॾियूं असां मेला मुलाक़ात कयूं था पोइ उन मां असांजो पर्पस कहिड़ो सवलो थो थिए असांजो फ़ाइदो छा थियो फ़ाइदो इहो हुअणु खपे त असां सिंधी भाषा खे कीअं ज़िंदा रखूं कीअं सिंधी ॻाल्हायूं इन करे भारतीय सिंधु सभा इहा ई कोशिशि कंदी आहे त हाणे सिंधी ॿार पढ़ंदा स्कूल कॉलेजनि में उहो त बिल्कुलु वॾनि ॿकरनि खां ॿेर घुरणा आहिनि उहो त पॉसिबल ई कोन्हे पर घटि में घटि जेकॾहिं ॿार वैकेशन में थोरो सिंधी लिखणु पढ़णु सिखनि त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे उन खां सवाइ असां हमेशह ईअं बि चाहींदा आहियूं त समर कैम्प हलाईंदा आहियूं भारतीय सिंधु सभा जे पारां जिते नंढा ॿार 5 साले खां वठी 12 साले ताईं घुराईंदा आहियूं जिन खे सिंधी गीत सिंधी लाइ असांजा जेको पोइम्स हुयूं सिंधी रांदियूं थियूं सिंधी अंग अहिड़े नमूने ॿारनि खे सेखारींदा आहियूं ऐं उन मां असांखे एतिरो त सुठो अनुभव मिलियो आहे जो असांखे थाणा में असांखे घटि 12 साल थिया ऐं गुज़िरियल 12 सालनि खां समर कैम्प में बि जिते हर साल 40-50-60 ॿार ईंदा आहिनि मुलनि में त 150 खां मथे ॿार वेंदा आहिनि चैम्बूर में समर कैम्प लॻिया आहे जिते बि एतिरा ॿार वञनि था त असां हाणे पूरे भारत देश में जिते जिते भारतीय सिंधु सभा जूं शाखाऊं आहिनि उनखे ईअं ई चवंदा आहियूं त तई समर कैम्प सॾायो सिंधी ॿारनि खे वैकेशन में सेखारियो पाण में सिंधी ॻाल्हायो ऐं पंहिंजा ॾिण वार मल्हायूं त असांजी सिंधियत क़ाइमु रहंदी न असांखे पंहिंजो प्रांत कोन्हे हाणे असां चऊं त प्रांत मिलंदो उहा त सुठी ॻाल्हि आहे पर वरी थोरी उमेद आहे त शायदि नरेंद्र मोदी वधीक वक़्तु रहे कॾहिं न कॾहिं जेकॾहिं सिंध असांखे मोदी मिली सघे थी उहा असांखे हाणे उमेद आहे त असां जेसिताईं असां सिंध में वठूं सिंधी भाषा त क़ाइमु रखूं पाण में सिंधी त ॻाल्हायूं तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा घर में हथ मथे कयो जेके चवंदा ॻाल्हाईंदासीं मां ॾिठो आहे त असां हितां उथंदासीं न होॾे ॿाहिरि निकिरबो आहे न पलव छंडे करे ॿाहिरि निकिरबो आहे होॾे उते जाऊं हिंदी ॻाल्हाइनि होॾे न ॻाल्हाइनि माटी में अच्छा माण्हू तव्हांखे चवंदा भई तव्हां ॻोठाणा आहियो तव्हांजे ॿारनि जी शादी न थींदी चवंदा भई सिंधी ॻोठाणा आहिनि हिन जे ॿारनि खे छोकिरी न मिलंदी जेकॾहिं अंग्रेज़ी ॻाल्हि थींदा हार्ड फाइट थींदा त पोइ इहो आहे असांखे इहो न करणु खपे असांखे ऑफिस किथे आहे ऐं असांजी भारतीय सिंधु सभा जी मेन ऑफिस आहे बॉम्बे में बैंड्रा में सम्झो उहा मेन ऑल इंडिया जी ऑफिस आहे मेंबरशिप जे बारे में हुन में असांजी मेंबरशिप आहे हाणे मेंबरशिप कहिड़ी आहे त साल में असांजी लाइफ मेंबरशिप आहे जंहिंमें असांजी महीने में हिकु मैगज़ीन निकिरंदी आहे न्यूज़ लेटर
वो ताकि हमेशा उनसे मिलंदो ऐं 600 रुपया भरींदो त तव्हां हमेशा जे लाइ भारतीय सिंधु सभा जा मेंबर थी वेंदव ऐं तव्हांखे घर वेठे ख़बर पवंदी त चेटीचंड जो मेलो किथे आहे, कहिड़ी तारीख़ ते आहे, रक्षाबंधन जो प्रोग्राम किथे आहे, कहिड़े नमूने आहे। असांजी महिलाउनि जूं बि महीने महीने मीटिंग्स पाण में थींदियूं आहिनि, पाण में गॾजंदियूं आहिनि। त उहो आहे असांजे थाणा में बि ऑफिस असांजी आहे, पर हिन वक़्तु ईअं ई चवंदासीं ईस्ट एंड वेस्ट गॾे पाण में असां हीअ कंदासीं। हीअ पहिरियों प्रयास आहे। मां धन्यवाद ॾींदुसि घणी में घणी असांजे भाउ रखे जेको असांजे साम्हूं ख़ूबजल वेठो आहे ऐं हिन सां गॾु डॉक्टर असांजो बीठल आहे। इन सचपच मां वॾाई कोन थी कयां पई, उन सां गॾु असांजी भेण ईंदनाई आहे जंहिं महिनत उन जी ॾाढी तमामु घणी आहे। महिनत हमेशह चाहींदी त दादी हिन पासे बि असांजी छाखा खोल, हिन पासे छाखा खोल, पर चइबो आहे न साईं खे जेको मंज़ूर आहे जॾहिं कमु थियणो थियो आहे। अॼु शाखा खुली आहे, हुन खां पहिरीं असां पिक्चर ॾेखारीसीं। हुन सां गॾु ॿियूं कुझु भेनर आहिनि, मां कंहिंजो नालो खणा कोमल करण आहे, त हिन खे सफ़ल करण लाइ ज्योति सां वेठी आहे साम्हूं ऐं हुन सां गॾु वेठी आहे। त यंगस्टर्स आहिनि, त इन्हनि जे करे मां ॾिसां थी त यंग आयूं आहिनि, कुझु थोरियूं आहिनि मूं वांगुरु पंसद जहिड़ियूं, बाक़ी ॿियूं सभु यंग आहिनि। असां ईअं ई चाहींदासीं त भारतीय सिंधु सभा जो कमु वधायूं, भारतीय सिंधु सभा जूं शाखूं हुजनि असांजो, ऐं इहो ई मां तमामु उमेद रखां थी पई त तव्हीं सभु मेंबर थियो ऐं पाण में गॾिजी करे असां कमु कंदासीं त कमु वधंदो। तव्हां उमंग आहे, उत्सव आहे, सभु माण्हू आया ऐं सभु खे नचूं पिया। कोई करो न हो त झूलेलाल जे अॻियां झूलण जे अॻियां पहिरियों मथो न टेके, मथो टेके प्रसाद वठनि पिया। तंहिंजी माना असांजी श्रद्धा आहे न, श्रद्धा न हुजे त तव्हां अचूं छा। पर हिते छा खपे, कोई सभिनी खे जोड़े, जिते जिते नयूं एजा ठहे थी पई उनखे जोड़े ऐं जोड़े करे कमु पाण में हले। त मां चवां थी दीपक आहे सही तव्हां सभु आहियो चुपचंद इहो कमु वधंदो असांजो भारतीय सिंधु सभा जो ऐं झूलण कंदो त ॿिए साल असां वॾे पैमाने ते कंदासीं। हीउ पहिरियों प्रयास हो, असां गॾु ॾिसूं केतिरा माण्हू था अचनि पिया, थींदो आहे न हीअ त असांजी पूरी उमेद आहे त ॿिए साल वधीक ॾींदो। तव्हां सभिनी जा लख लख शुक्राना, धन्यवाद। हाणे चयो झूलेलाल जे आयो लाल कयो मेरा ही पार।